अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SSC सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलूं था हेडलाइंस जी तरफ़। FIA PTI जे सेनेटर आज़म सवाती खे हिकु भेरो ॿीहर तकरारी ट्वीट करण ते गिरफ़्तार करे वरितो। आज़म सवाती ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। FIR साइबर क्राइम तरफ़ां आज़म सवाती खे चक शहज़ाद जे फार्म हाउस मां गिरफ़्तार कयो। बेमरा आज़म सवातीअ जी तकरीर, प्रेस कॉन्फ्रेंस ऐं प्रोग्राम नशर करण ते पाबंदी लॻाए छॾी। PTI चेयरमैन इमरान खान आज़म सवातीअ जी गिरफ़्तारीअ ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हैरान आहियां त असां केतिरी तेज़ी सां फ़ाशिस्ट रियासत तरफ़ वञी रहिया आहियूं। नाइंसाफ़ीअ ते आज़म सवातीअ जी कावड़ ऐं मायूसी जाइज़ आहे। नौशेरो फिरोज़ मोटरवे में 2.5 अरब रुपयनि जी करप्शन केस में मुअत्तल थियल डिप्टी कमिश्नर नौशेरो फिरोज़, ताशवीन आलम समेत 3 बैंक ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल। बैंक जे 3 ऑफिसरनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। करप्शन स्कैंडल जी जांच जारी। पखो वेझो कोहीड़े सबब कार ऐं ट्रैक्टर में ख़ौफ़नाक टक्कर। हादसे में हिक ई ख़ानदान जा 5 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतनि में रतो देरो वासी अज़ीम शाह, इस्माइल शाह, मिठल शाह, हिकु ॿारड़ी बीबी मन्नत शाह बि शामिल। हादसे जो शिकार कुटुंब कराचीअ खां वापसि अची रहियो हुयो त ख़ैरपुर जूसो लाड़े वटि हादसे जो शिकार थी वियो। कराची जे इलाइक़े सरजानी टाउन में स्ट्रीट क्राइम जे वाक़े दौरान जवाबदारनि जी फायरिंग में हिकु शहरी मारिजी वियो। संदसि 2 पुट ज़ख़्मी थी पिया। मछरियल शहरनि ॿिन्ही फोरनि खे पथर हणी मारे छॾियो। बर्तानिया में रेलवे मुलाज़िमनि हड़ताल करे छॾी। रेलवे जो निज़ाम सख़्त मुतासिर। पघारनि में वाध ते इंतज़ामिया ऐं मुलाज़िमनि में तकरार शिदत इख़्तियार करे वरितो। रेलवे मुलाज़िमनि जी हड़ताल सबबि हज़ारे मुसाफ़िर सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। बर्तानवी मईशत बि मुतासिर थी वई। खरड़ा में फुल बिरादरीअ जे 2 धुरियुनि में ॿारनि जे मामले तां झेड़ो। कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। 2 धुरियुनि जा ॿार रांदि दौरान पाण में विढ़िया त वॾा बि विच में अची विया। 35 सालनि जो नौजवान वहीद अली फुल कुहाड़ियूं लॻण सबबि क़त्ल थी वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।